पुलिस रहीम यार खान के कच्चे में ऑपरेशन जारी है, जिन जदीद हथियारनि जो इस्तेमाल किया वियो। 8 धाड़ेल गिरफ़्तार भी थिया आहिनि। सादिकाबाद में पुलिस ऑपरेशन दौरान फरीद कोकानी और शबीर लाठाणी के ठिकाननि जो कंट्रोल संभाले वरितो आहे। सादिकाबाद में पुलिस कोकानी गैंग के ठिकाननि के ड्राहे पट करे छॾियो आहे, घरनि के ॿाहिरि ॾिनी वई आहे। पुलिस जो रहीम यार खान के कच्चे में ऑपरेशन जारी है, जदीद हथियारनि जो इस्तेमाल किया वियो आहे। 8 धाड़ेल गिरफ़्तार भी थिया आहिनि। पुलिस ऑपरेशन दौरान फरीद कोकानी और शबीर लाठाणी के ठिकाननि जो कंट्रोल संभाले वरितो आहे। पुलिस कोकानी गैंग के ठिकाननि के ड्राहे पट करे छॾियो आहे, घरनि के ॿाहिरि ॾिनी वई आहे। गिरफ़्तार 8 झाड़ेलनि वटां हथियार, क्लाशनकोफ और ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे। DPO रिज़वान उमर जो चवणु आहे त पुलिस जा दस्ता कच्चे में हलंदड़ ऑपरेशन दौरान अॻिते वधी रहिया आहिनि। तमाम जल्द कच्चे में अमन अमान की सूरत हाल बहाल कराई वेंदी। DPO रिज़वान उमर जो चवणु आहे। पुलिस जो रहीम यार खान के कच्चे में ऑपरेशन जारी है। पुलिस ऑपरेशन दौरान फरीद कोकानी और शबीर लाठाणी के ठिकाननि जो कंट्रोल संभाले वरितो आहे। पुलिस कोकाई गैंग के ठिकाननि के ड्राहे पट करे छॾियो आहे, घरनि के ॿाहिरि ॾिनी वई आहे। पुलिस तर्जुमान मूजिब 8 धाड़ेल वटां हथियार, क्लाशनकोफ और ॿियो सामान हथ कयो वियो आहे। पुलिस जा दस्ता कच्चे में हलंदड़ ऑपरेशन दौरान अॻिते वधी रहिया आहिनि।